दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जी संद उम्मीद तव्हीं सब खुश हूंदा। खुई जा खई विखत वेझी कई छिके छिनाई पंधु मिड़ोई पब जो। छा साईं, हिकिड़ी ॻाल्हि आहे ॾाढी मज़ेदार विया ऐं ज़बरदस्त क़िस्म जो मक़सद बि अथसि। तव्हां सां वंड कजे थो इन करे तव्हां हिन ॻाल्हि मां को न को मक़सद कढंदा। ॻाल्हि इहा त हिकिड़े ॻोठ में ॿ भाइर रहंदा। हिकिड़ो भाउ नंढो हो, ॿियो वॾो। जेको नंढो हो उहो अॿो सादो, जेको वॾो हो उहो चालाक होशियार हो। हिननि जा पीउ माउ कंहिं जंग में मरी विया, पराए झेड़े में। हिननि जॾहिं ॿिन्ही भाइरनि पाण में रहणु शुरू कयो त वॾे भाउ जो नालो पंजाब जेको चालाक हो, नंढे भाउ जो नालो सिंध जेको अॿो जो। हिननि वटि मिल्कियत हिन धरती ते पंहिंजी जेका आई उहो घर हो। घर में हिकिड़ी खजी ऐं हिकु गऊं हुई ऐं हिकिड़ो कंबल हो। हिननि खे जॾहिं शयूं कुल टे, हिननि हुन में ज़िंदगी जे हिसे में जॾहिं हलणु शुरू कयो त पंजाब चालाक त हुयो न, सिंध खे चई शयूं विरायूं था। सिंध चुसि न भाइर आहियूं, विराईंदासीं न। हिननि ॿिन्ही शयुनि मां जेका बि शइ मिलंदी असांखे बराबरी जे बुनियादनि ते मिलंदी हो। माना अॿो जो, पर हुन चयो न शयूं विरायूं था ऐं ॿाहिरि रहंदासीं बि गॾु। मां चयो तोसां ॿोली मां ॿिए पासे न रहंदो तोसां गॾु, पर पंजाब चयोसि त शयूं विरायूं था। सिंध चयोसि विराए भाइर आहियूं, भला तूं विराई थो त विराए। चई रहंदासीं गॾु, चई रहंदासीं गॾु। चई ॿुधा, चई खजी जो हेठियों सो पंजाब चयोसि तुंहिंजो चालाक हो न, तुंहिंजो सिंध खे चई त मथियों सो मुंहिंजो। सिंध चयो सही आहे, खजी जो हेठियों सो मुंहिंजो, छिनूं त कोन था, रहंदासीं बि गॾु। चईं त गऊं, त पंजाब चयोसि त गऊं जो अॻियों हिसो तुंहिंजो, पोयों हिसो मुंहिंजो। चईं सिंध जो सही आहे, अॿो जो इन करे। चईं त कंबल, चईं कंबल ॾींहं जो तुंहिंजो, राति जो मुंहिंजो। सिंध जो सही आहे। सिंध खजी खे पाणी ॾींदो रहियो, खजी जेका फल झलींदी रही, पंजाब खाईंदो बि रहियो, खपाईंदो बि रहियो। वॾो भाउ हो, सियाणो हो, चालाक हो ऐं गऊं खे सॼो ॾींहुं चारींदो रहियो। सिंध भाउ आहे, नथो छिना हिन खां, काॾे वञा, घर में गॾु था रहूं। ऐं बकरी उन गऊं जो खीर पीअंदो रहियो पंजाब, छो जो पोयों हिसो हुनजो। कंबल ॾींहं जो वेड़े कोन सावण, ऐं राति जो वरी ज़रूरत में अचे त पंजाब खे। पोइ हिनखे इहा ज़हन में परेशानी हुई त जॾहिं मां महिनत बि करियां थो त मूंखे फल छो थो मिले। हिकिड़े ॾाढे रस्ते सां वियो पियो त परियां हिकिड़ो हमराह आयो ऐं उनखे ॾिसी ऐं कचहरी में जॾहिं वेठसि त हुनखे चई काका तूं मूंखे वॾो ॾाहो माण्हू थो लॻे, मूंखे हिकिड़ी सलाह ॾे। सिंध चयोसि, चई कहिड़ी? चई असां ॿ भाइर रहंदा आहियूं हीअं गॾु, सॼो किसो ॿुधाईं। हाणे उहो खजी खे पाणी मां थो ॾियां ॾोॾनि जे टाइम ते, हुनजो मथियों हिसो हुनजो आहे, हाणे छिनी बि नथो सघां। गऊं जो मामिलो ॿुधाईं, कंबल अॼु बि कीअं हल कढां? हुन चयो सवलो आहे, सलाह ॾियां, चवणु वठंदे। चई हा ॿुधा। चई सलाह इहे त खजी जॾहिं ॾोॾा तयारु करे त हो तुंहिंजो भाउ वेठो हुजे वॾो पंजाब, त तूं कुआड़ी खणी खजी खे वढणु शुरू कर। चई खजी खे मां प्यार सां पाणी ॾिनो, वढियां खे। चई तूं कुआड़ी हाणे। चई पोइ छा थींदो? चई पोइ ॾिसजां तूं। चई गऊं सां छा करियां? चई गऊं खे जॾहिं हो ॾोहणु शुरू करे खीर, त तूं अॻे हिसे खे माना मुंडी वारे पासे लठियूं हण गऊं खे, या लठ खणी बि हिकिड़ी बि। चई मां हुनखे प्यार ॾींदो आहियां, हुन गारींदो आहियां, मां जानवर खे धक हणां। चई तूं हणजां, ॾिसजां पोइ छा थो थिए। चई कंबल, चई कंबल जॾहिं सियारो अचे त तूं सिजल ते खां पोइ पहिरीं पुसाए छॾिजांसि। चई सही आहे। हे जॾहिं उहो खजियूं तयारु थियूं ॾोॾियां, पंजाब वेठो आहे, सिंध सादो हुनजे चवण ते रुगो कुआड़ी खणी खजी खे। हुन चयो छाकाणि वॾे? सिंध चयो त मुंहिंजो हेठियों हिसो आहे न, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां कुआड़ी हणां, छा बणा, तुंहिंजो छा वञे? त पंजाब चयो त न, कुआड़ी हाणे न आहे कार। चई मां वढींदुसि। त पंजाब चयो त हाणे वढ न, भला हीअं था करियूं, जेको अॼु ॾींहुं हाणे फसल थींदो उनजो मथां ॾोॾा थींदा, वधो करे विराईंदासीं। सिंध जो पोइ सही आहे, छो जो सिंध खे हुन सलाह ॾिनी। सिंध ॾिठो त बाबा हाणे गऊं वारो कमु बि थींदो। गऊं जॾहिं ॾोहण जे टाइम ते पंजाब पंहिंजे वेठो त बसि गऊं खे हुन अॻे हिसे में लठियईं। सिंध लठियईं त गऊं लत हईं त खीर बि हारियो, हुनखे बि धको लॻो। हुन चयो लठ चयो त चई अॻियो हिसो मुंहिंजो आहे न, मुंहिंजी मर्ज़ी आहे न, मां पंहिंजे हिसे खे छा बि करियां। हुन चयो हाणे अॼु ॾींहुं धको गऊं खे न हण, खीर विराए पीअंदासीं। चई सही आहे। कंबल जे टाइम सिज लहे, सियारो अचे त सिंध पुसाए छॾेसि। हाणे पुसियल कंबल कीअं विढ़े पंजाब? अचे फादर नेट। चई बाबा हाणे अॼु ॾींहुं खां वठी हिकु कंबल में ॿई गॾु रहंदासीं, भाइर आहियूं, झेड़ो तो असांजो ख़तमु आहे। अॼु ॾींहुं खां वठी इज़त जे बुनियादनि ते जेके बि शयूं हुननि जी बराबरि जे विरछत कंदासीं बुनियादनि ते। सिंध चयोसि त अॻु में मां सादो हुउसि, हाणे मूं वटि अकुल आयो आहे। जेकॾहिं मूंसां बराबरी जे बुनियाद वॾो आई भली हुजे, पर जेकॾहिं बराबरी जे बुनियादनि ते न रहंदे त मां तोसां गॾु न रहंदुसि। हक़ मौजूद।